रोड़ी शहर के बिल्कुल मरकज़ में वाक़ पुरानी तालका अस्पताल जो कीमती सरकारी प्लाट हिन वक्त सख्त कब्जे हेठ है। ही इहो ही प्लाट है जो क़याम पाकिस्तान का अवामी भलाई लाइ मुस्बिल स्कूल के क़याम ख़ातिर मुख़त्तस किया वियो। वक्त सां गॾु हिते स्कूल कॉलेज तालका अस्पताल बाद में नादरा ऑफिस कायम रही। जॾहिं इहे समूरा इदारा शहर का ॿाहिरि मुंतक़िल किया विया त इन खां पोइ हिन क़ीमती सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो सिलसिलो तेज़ी सां वधी वियो। हिन वक्त प्लाट के अहाते अंदर गैर कानूनी रिहायशी अडावतूं दुकान ऐं होटलूं क़ाइम आहिनि। शहरिन मूजिब सरकारी इदारनि विच में मालकाननि तकरारनि ऐं ज़िम्मेदारनि जी लापरवाही कब्ज़े माफ़िया के खुलियल छूट ॾेई छॾी आहे। शहरिन सवाल उथारियो त जेकॾहिं ही ज़मीन सरकारी आहे त कब्ज़ा सालनि खां कीअं जारी आहिनि। राय बहादुर चंदीराम हुयो न, वो हिन इलाइक़े जो नंढो ज़मींदार भी हो, ठेकेदार भी हो। यानी भलाई इंसान के ख़ातिर हुयो गैर मुस्लिम, पर इंसानियत की भलाई के ख़ातिर वक़ुफ़ कई। तक़रीबन अंदाज़ो एकड़ कोन थींदो, माना बजरे भी कोन थींदो। अस्पताल हूंदी हुई, विच ते ख़ूबसूरत पार्क भी हूंदी, क्वार्टर की लाइन भी हूंदी। उहो अरसो असां ॾिसंदा आयासीं। इहे पोइ इहा जूने जे साहब जे दौर में जेका हॉस्पिटल शिफ्ट थी वई, इहो सॼो कमु रोलण शिकार थी वियो। छो थियो उन ते कंहिं ध्यानु न ॾिनो। DC साहब हुजे, जज हुजनि, सियासी माण्हू हुजनि। हाणे जज साहब बि अॻिम त इहे कैनालनि ते ॿियनि ते कपिड़नि ते नोटिस वठंदा, अबा ख़ाली कयो ख़ाली कयो। उहा असासा न हा, हीउ असासो आहे। हिन खे क्लियर कयो वञे, इन जी वरी बि सिहत जो सेंटर ठाहियो वञे। असांजो चवणु इहो ई आहे। राय बहादुर चंदीराम वीरूमल जोतवाणी तो ये ठेकेदार वॾो। इन जो घर जेको सो रोड़ीअ में बि हुयो ऐं पंहिंजो मंडे देरे में माड़ी मंडे देरे में हुयो। हिनखे हीउ वॾो हिकिड़ो फलाही माण्हू हुयो, माण्हुनि जा कमु कंदो हुयो। हिन हिकिड़ी अस्पताल ठाही हुई 1930 में, जेको आहे न 12 लाख ऐं 7,000 रुपया कलेक्टर हुयो उन वक़्त में, शेख याकूब। उनखे ॾिनई त हीअ अस्पताल तव्हां ठारायो। उन जो कमु जेको आहे जो शुरू थियो 28 फरवरी 1932 में, ऐं उन खे इफ़्तिताह जेको अक्टूबर 1932 में ठही तयारु थी वई। अस्पताल तयारु थी वई। उन सां गॾु हिन छा कयो, ज़मीन जेका आहे बेसिकली कोट जे सईदनि जी, रज़वी सईदनि जी हुई, उन्हनि खां वरिती दीवान जेको आहे सो। इहो त ग़लति कयो अथऊं। हिनखे जेको आहे सो ॿीहर जेको आहे ॾिनी वञे, जेको आहे हिनखे हेल्थ डिपार्टमेंट वारनि खे उनखे जेको आहे एक्टिव कनि। पहिरियों आख़िर ताईं बि हिनजो जेको आहे मां असांजा OPD हलंदी हुई। हाणे ख़बर न आहे OPD हले थी नथी हले पई। उहा अस्पताल ॿाहिरि ठही आहे, ठीकु आहे ठही आहे, पर हिनखे छो ख़तमु कयूं? इहो न हुअणु खपे ख़तमु जेको आहे सो। हिनखे वरी जेको आहे अस्पताल में तब्दील करे इहे कब्ज़ा वब्ज़ा छॾाइनि। हिनखे जेको आहे ॿीहर जेको आहे मरम्मत करे ऐं हुनखे सुठी शिकल में आणे ऐं हिनखे अस्पताल जो ई जेको आहे रूप ॾियनि। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर रोड़ी जो चवणु आहे त सरकारी ज़मीन ते कंहिं बि क़िस्म जो गैर कानूनी कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। पुरानी तालका अस्पताल वारे प्लाट बाबति सरकारी रिकॉर्ड जो जाइज़ो वरितो पियो वञे। जेकॾहिं कब्ज़ा गैर कानूनी साबित थिया त कानून मुताबिक़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जो सवाल आहे पुरानी तालका अस्पताल, वो जेकॾहिं असां रिकॉर्ड की ॻाल्हि कयूं त रिकॉर्ड में जेकी हिन जी दाख़िला थियल आहे उहो म्यूनसिपल स्कूल जे नाले सां थियल आहे, जंहिंजी तक़रीबन जेका एराज़ी आहे उहो 6,000 ऐं कुझु गज़ आहे, जेका तक़रीबन 1 एकड़ 10 गुंठा वञी बीहंदी। उहा जेकी दाख़िला आहे असां वटि जेको आहे म्यूनसिपल स्कूल जे नाले ते आहे ऐं उहा हैंडओवर थी औकाफ़ डिपार्टमेंट खे। त पोइ इन में ॿिनि डिपार्टमेंट्स जो, हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो ऐं औकाफ़ जे विच में जेको लिटिगेशन में हलिया विया। पोइ हाणे जेको म्यूनसिपल वारनि जेको केस कयो आहे हाई कोर्ट में, उहो स्टिल असां वटि पेंडिंग में आहे। उनजो अञा डिसीशन जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण मिली आहे, उनजो अञा ऑर्डर न आयो आहे त उहो म्यूनसिपल वारा खटे विया आहिनि या औकाफ़ वारा खटे विया आहिनि। बाक़ी जी उनजे ज़बून हालत हुअण जे करे या ख़ाली जॻह हुअण जे करे, छो जो 1990 जे ॾहाके में नई असांजी हाणे जी तालका अस्पताल आहे उहा इस्टेब्लिश थी वई, त हुनजो वरी एतिरो रोल न रहियो। पोइ इहा हिकु आम शइ आहे त ऐं असांजे मुआशिरे में इहा आहे त जेकी शइ ख़ाली पयल हूंदी आहे पोइ उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ईंदा आहिनि, पंहिंजी अॾावत बि कंदा आहिनि, या सॉफ्ट इनक्रोचमेंट चऊं या हार्ड इनक्रोचमेंट चऊं, उहे अची वेंदा आहिनि। मुस्बिल अकाउंट ब्रांच इंचार्ज अली गुलज़ार काजी मूजिब प्लाट मुस्बिल रिकॉर्ड में वाज़े तौर ते फलाही मक़सदनि लाइ दर्ज आहे, जॾहिं त कब्ज़नि बाबति मामिलो मथे इख़्तियारनि जे नोटिस में आंदो वियो आहे। इन में मां थोरो अर्ज़ु करे वञा त 1921 में इहा जेका सर्वे थी अंग्रेज़ बहादुर जे दौर में, उन में इहा आहे 2225 वार्ड B। इन जी एराज़ी आहे 6,113 स्क्वायर यार्ड।
इहा 1921 में म्यूनसिपल वर्क्यूनरी स्कूल आहे, इंतिखाब आहे हिन जो 1921 जी दाख़िला आहे, ठीकु आहे साईं। उन खां पोइ एवेक्यू वारनि इहा अस्पताल ख़तमु थी वई। 1974 में म्यूनसिपल जो जेको इंतिज़ामु हुयो उहो एवेक्यू वारनि जे हवाले कयईं त तव्हां एवेक्यू वारा अस्पताल जो कारोबारु हलाईंदा। हाणे अस्पताल जॾहिं उहा बंदि थी वई त एवेक्यू वारनि छा कयो आहे त उन्हनि खे पीसिस में करे माण्हुनि खे किराए ते विहारे छॾियो अथऊं। आवाम खे मैसेज इहो आहे त तव्हां किरायो ॾियणु बंदि कयो, एवेक्यू जी प्रॉपर्टी बिल्कुलु बि न आहे, तव्हां किरायो ॾियो था इलीगल था ॾियो या उन्हनि जी जेका आहे सा हिकु हट धर्मी आहे, इन जे करे किरायो आवाम हिन खे न ॾे, बिल्कुलु बि न ॾे, इन जो इन सां कोई वास्तो न आहे। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरठ टीवी न्यूज़, रोहड़ी।